अर्ज़ियाती माहिरनि तरफ़ां थियल तहक़ीक़ मूजिब सिंध में 6 करोड़ वरह अॻु ज़िंदगी जी शुरूआति थी। अॼु खां 6 करोड़ वरह अॻु हिते केतिराई जीतनि जा क़िस्म, करघेदार मच्छियूं, पखियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म पैदा थी चुका हुआ। जॾहिं त खीर पियारींदड़ जानवरनि जो वजूद सिंधु माथिरी में अॼु खां 4.5 करोड़ वरह अॻु ताईं मिले थो। इल्मु इंसानियात जा माहिर इन राय जा आहिनि त इंसान जा पुराणे में पुराणा आसार यानी दुनिया में संदन हुअण जी वधि खां वधि अॻूणी साबिती ॾखिण एशिया मां सिंधु माथिरी मां मिली आहे। इंसानी इर्तिक़ा जो अमल बाक़ी दुनिया जे भेट में सभ खां पहिरियां ॾखिण एशिया यानी हिंद सिंध में थियो। सिंधु माथिरी में इंसान 2 करोड़ साल अॻु धरती जे 3 ज़माने में हैवानी नस्ल खां अलहदा थियो। हिंदुस्तान जे सिवालक हिल्स जबलनि में खोटराई कंदे हिकु इंसान जूं 2 ॼाड़ियूं हेठियूं ऐं मथियूं ॻोल्हे लधी वयूं आहिनि जेकी पथराइजी चुकियूं आहिनि, जिन खे माहिरनि रामापेथिक्स यानी माण्हूअ जहिड़ो पोतर जो नालो ॾिनो आहे। रामापेथिक्स इंसान अॼु खां 1 करोड़ 50 लख साल अॻु जे ज़माने जो इंसान आहे। इन बैदि वरी पाकिस्तान जे पोठार जे इलाइक़े मां पिणु पथरायल इंसान जो ढांचो मिलियो आहे जेको 70 लख साल पुराणो आहे, जंहिंखे माहिरनि सवापेथिक्स यानी हरदम ज़िंदह जो नालो ॾिनो आहे। आगाट्री सिंधु माथिरी में हिन क़िस्म जे माण्हुनि मिलण खां पोइ माहिरनि खे पंहिंजा राया बदिलाइणा पिया ऐं हिननि इन ॻाल्हि खे तस्लीम कयो त दुनिया में सभ खां अवल आदम जी पैदाइश सिंधु माथिरी में थी ऐं सिंधु माथिरी इंसानी इर्तिक़ा जो पहिरियों घर बणियो।